You are watching 3 PM Bulletin. सिंध में सेनेट चूंडनि दौरान हिमायत हासिल करण लाइ पीपल्स पार्टी खां पोइ PTI जा बि राब्ता तेज़। PTI अॻवान सैफुल्ला न्याज़ी जे मान में मांझांदे जी दावत दौरान PTI MPS तरफ़ां शिरकत। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, फैसल वावडा ऐं अली ज़ैदी बि मौजूदु हुआ। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं PTI MPS विच में मुलाक़ात दौरान सेनेट चूंडनि ते ॻाल्हियूं। मुतहदा अॻवान बि मुलाक़ात में शामिल। पीपल्स पार्टी गुज़िरियल मुतहदा खे 2 सेनेटर्स जे चूंडाइण जी आछ कंदे इस्लामाबाद में PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी लाइ वोट घुरियो हो। मुतहदा पाकिस्तान सेनेट चूंडनि जे लाइ सलाह मशवरनि लाइ राब्ता कमेटी जो इजलास अॼु तलब करियो। पाकिस्तानी हुकूमत जा लंडन जी एक पाकिस्तानी बैंक में अकाउंट्स ॿीहर मुंजमद थी विया। ब्रॉडशीट जी दरख़्वास्त ते लंडन जी हाई कोर्ट पाकिस्तानी असासा मुंजमद करण जो नओं हुकुमनामो जारी करे छॾियो। अदालत लाॻापियल बैंक खे मामिलो हल थियण ताईं मुंजमद कयल अकाउंट्स मां पैसनि जी मुंतकिली या अदायगी खां रोके छॾियो। ब्रॉडशीट व्याज समेत रहतुनि जी मद में तक़रीबन 1 मिलियन पाउंड घुरिया आहिनि। होशियार ख़बरदार, पेट्रोल बम ॿीहर किरण लाइ तैयार। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो ऐलान अॼु थियण जो इम्कान। ओगरा पेट्रोल जे फ़ी लीटर ते 20 रुपया 7 पैसा ऐं डीज़ल जे अघ में 19 रुपया 61 पैसा वाध जी समरी पेट्रोलियम वज़ारत ॾांहुं उमाणे छॾी। हतमी फ़ैसिलो अॼु वज़ीर आज़म सां मुशावरत खां पोइ कयो वेंदो। इस्लामाबाद जे इलाइक़े बाराकोहू में JUI जी मक़ामी अॻवान इकरामुल्ला समेत 3 ॼणनि जे क़त्ल जो केस दाख़िल। इंतज़ामिया ऐं मुज़ाहिरीन में ॻाल्हियूं कामयाब थियण बाद धरणो ख़त्म। मुज़ाहिरीन बाराकोहू मां मक़तूलनि जा लाश खणी रवाना। मरी वेंदड़ रोड बंद ट्रैफ़िक लाइ खोलियो वियो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान वाक़े जी मज़म्मत कंदे चयो आहे त वफ़ाक़ी राजधानी में शहरनि जो सरेआम क़त्लेआम हुकूमत जी नाकामी जो सबूत आहे। क़ातिलनि खे बिना देर गिरफ़्तार कयो। वरियनि खां डिग्रियूं संभाले रखंदड़ नौजवाननि जे हक़नि ते धाड़ो। सिंध जे रेवेन्यू खाते में नौकरियुनि जा कूड़ा ऑर्डर्स जारी थियण जो इंकशाफ। DC, रेवेन्यू मेंबर, कमिश्नर ऐं मुख़्तियारकार ऑफिसूं कूड़ा ऑर्डर्स जारी थियण जा ॻण बढ़ियल। कूड़नि ऑर्डर्स जो मामिलो साम्हूं अचण बाद रेवेन्यू इख़्तियारनि में थरथरो। रेवेन्यू खाते मातहत इदारनि खे नयनि मुक़ररनि खां रोके छॾियो। रेवेन्यू खाते तरफ़ां समूरनि कमिश्नर्स, बोर्ड मेंबर्स ऐं रीजनल रेवेन्यू ऑफिसर्स खे लेटर जारी। सेक्रेटरी रेवेन्यू अवाम खे ख़बरदार कयो आहे त खाते में नौकरियुनि जा के बि ऑर्डर्स जारी न कया विया आहिनि। रेवेन्यू अमलदारनि वटि को माण्हू मुक़ररी लाइ ऑर्डर खणी अचे त उन जी कॉपी फ़ौरी तौर ते रेवेन्यू बोर्ड ॾांहुं उमाणी वञे। कूड़ा ऑर्डर्स जारी थियण जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन खणण जी हिदायत। पाकिस्तान सऊदी सहाफ़ी जमाल काशोगी जे क़त्ल बाबति अमरीका जी इंटेलिजेंस रिपोर्ट ते रद्द अमल ज़ाहिर करे छॾियो। परदेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त सऊदी सरकार जमाल काशोगी जे क़त्ल में मुलविस किरदारनि खे सज़ा ॾियारण लाइ क़दम खयां। सऊदी अरब सहाफ़ी जमाल काशोगी जे मामले ते इंसाफ़ जूं समूरियूं घुर्जूं बि पूरियूं कयो। पाकिस्तान सहाफ़ी जे क़त्ल में मुलविस किरदारनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण लाइ सऊदी अरब जी कोशिशुनि खे तस्लीम करे थो। पाकिस्तान तरफ़ां सऊदी अरब सां ॿधी जो इज़हार। सिंध में 10 सालनि खां वधीक अरसो रहंदड़ DIG उमर शाहिद सूदो केतिराई ऑफिसर्स उहिदनि ते बरक़रार। वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न वटि मौजूद लिस्ट में केतिराई ऑफिसर्स शुरूआती नंबर्स ते हुजण बावजूद रोटेशन पॉलिसी तहत बदिली न थिया। DIG साकिब इस्माइल मेमण, नईम शेख, अब्दुल्ला शेख ऐं ॿियनि केतिरनि ऑफिसर्स खे सिंध में ड्यूटी कंदे 10 सालनि खां वधीक अरसो थी चुको। ज़रियनि जो चवणु आहे त रोटेशन पॉलिसी तहत को ऑफिसर हिकु सूबे में 10 सालनि खां वधीक अरसो ड्यूटी नथो करे सघे। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न रोटेशन पॉलिसी खे नज़रअंदाज़ करे छॾियो।
सिंध जे सरकारी खातनि में नवाज़िशुनि जा नवां रिकॉर्ड क़ाइम। पब्लिक हेल्थ खाते में 55 इंजीनियर्स ते वाधू चार्जिस जी नवाज़िश। खाते में 23 ऑफिसर्स OPS ते मुक़रर थियल। पब्लिक हेल्थ खाते जे टेक्निकल शोबे में अहम उहिदनि ते 2 सालनि खां मुस्तक़िल मुक़ररियूं न थी सघियूं। खाते में खोट जो जवाब ॾियाराए 55 सब इंजीनियर्स, असिस्टेंट इंजीनियर्स ऐं सुपरिटेंडेंट इंजीनियर्स खे वाधू चार्जिस ॾिनियूं वयूं। डायरेक्टर टेक्निकल हैदराबाद सिकंदर मेमण ऐं सुपरिटेंडेंट इंजीनियर सखर नूर अहमद जलबाणी बि OPS ते मुक़रर। झंगली जीवत ऐं ॿेले खाते में बि 20 ग्रेड ताईं अहम उहिदा ख़ाली पियल। हुकूमत 3 महीननि खां ख़ाली पियल चीफ कंजर्वेटर जे उहिदे ते मुक़ररी करण में नाकाम। डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर खैरपुर, इंस्पेक्शन एंड मॉनिटरिंग सखर जा उहिदा बि डिघे अरसे खां ख़ाली पियल। 20 ग्रेड जे चीफ कंजर्वेटर जो उहिदो एडिशनल सेक्रेटरी अब्दुल जब्बार काज़ी हवाले थियल। सेक्शन ऑफिसर 3 जी इज़ाफ़ी चार्ज रियाज़ गुल ऐं सेक्शन ऑफिसर 4 जी चार्ज ऑफिस सुपरिटेंडेंट हुमैरा हवाले। बलोचिस्तान में अवामी नेशनल पार्टी के सूबाई अगवान असद अचकज़ई के कत्ल ख़िलाफ़ कोयटा सिबी सूदो। बलोचिस्तान के केतरनि शहरनि में शटरबंद हड़ताल और एहतजाज। कोयटा शहर में कारोबारी मरकज़ बंद। असद खान अचकज़ई के सेप्टेम्बर में अगवा किया वियो हो। गुज़िरियल ॾींहुं संदसि लाश मिलियो हो। बलोचिस्तान के वॾे वज़ीर पारां अगवा और क़त्ल वाक़े की आला सतही जांच की ख़ातिर। पीर पागारो GTA अगवान अली गौहर महर के परचाइण लाइ अॼु संदसि घर वेंदो। अली गौहर महर सरदारी जी पग मामले ते हिमायत न करण तां पीर पागारे सां नाराज़ थियो हो। ॿिन्ही अगवाननि में अॼु शाम कराची में मुलाक़ात थी। लाड़कानो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन करप्शन केस में 7 साल कैद की सज़ा ॿुधायल ठेकेदार ग़ुलाम कादिर भुट्टो सखर जेल में फ़ौत। जेल इख्तियारनि जो चवणु आहे त ग़ुलाम कादिर भुट्टो के दिल जो दौरो पवण ते अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते उन दम ॾेई छॾियो। सखर की अदालत गुज़िरियल ॾींहुं करप्शन केस में DC कंबर शदात कोर्ट समेत 11 ॼणनि के क़ैद ऐं ॾंड की सज़ा ॿुधाई हुई। घोट की जिला के डहरकी में ह्यांव ॾारींदड़ वाक़ियो। घोट रहीम बख्श मूसाणी में घर के बाहि लगण सबब पींघे में सुतल 2 सालन जो जबार मूसाणी ॿाड़ो सड़ी फौत थी वियो। 4 सालन जो वकार सड़ी ज़ख्मी। इतला बावजूद फायर ब्रिगेड की गाड़ी न पहुती। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। थर में 630 RO प्लांट्स केतरनि सालन खां बंद हुजण जो इंकशाफ। छाछरो ऐं ॾाहिली तालकनि में पीअण जे पाणी की खोट शिदत इख्तियार करे वई। मारूड़ा पानी फुड़े लाइ दरबदर। सिंध सरकार ॾुकारियल लेह में 750 RO प्लांट्स ॾिना हुआ, जिन मां 630 वरियनि खां पनी ख़राबी ॼाणाए बंद पियल आहिनि। इंतज़ामिया RO प्लांट्स की मुरमत लाइ के क़दम न खंया। कोबो सईद खान भरसां नारी मुबैना तौर अगवा। महनास खोसो जे पीउ अगवा जो केस दाख़िल कराए छॾियो। जवाबदार नदीम खोसो जवाबदार तौर नामज़द। बदीन मां 10 ॾींहं अॻु अगवा ॼाणायल 2 ॿारनि जी माउ समीना जरवार बाज़ियाब न थी। नारी जे भाउ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो। सांगड़ के शहर ॾियाम नवाज़ अली भरसां में जे वाड़े में कम कंदड़ पोहरत पुरस्कार नमूने फौत। 50 वरनि जे ग़ुलाम हैदर मक्सी जे लाश जो पोस्टमार्टम कराइण तां पुलिस ऐं वारसन में छिकताण। बेलो शहर भरसां ॻोठ आगे ॾिनो ख़लीफ़ो वासी नौजवान ग़ुलाम अली जो सिम नाले मां लाश हथ। पुलिस लाश अस्पताल मुंतकिल कंदे जांच शुरू करे छॾी। दादू भरसां पिपरी शाख के लगल 30 फुट घारो। केतरनि कलाकनि खां पोइ ॻोठाणनि पाण मुरादो बंद करे वरितो। घारे जो पानी जोही दादू रोड ते ओवरटॉप थियण लॻो।
सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हद दख़लनि ऐं गैर क़ानूनी अदावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। कंदकोट में ऑपरेशन दौरान गहणो शाख के भरपासे थियल कब्ज़ा छॾाइण जी दावा। लाड़काणो मातली में भी वाहन ऐं शाखुनि के कपरनि ते ऑपरेशन दौरान केतिराई घर ड्राहे पट। घोटकी में आपाशी अमले तरफ़ां बगे वाह के किनारनि तां कब्ज़ा छॾाइण जे लाइ ऑपरेशन। मुतासिरनि जो आपाशी इख्तियारनि ख़िलाफ़ एहतजाज। दादू में कैनाल के बंदन ते ऑपरेशन दौरान 100 खां वधीक घर ऐं दुकान ड्राहे पट किया विया। मेहड़ में राइस कैनाल के कोलाची मोरीअ वटां ऑपरेशन दौरान गैर कानूनी करार ॾिनल अदावतूं ड्राहे पट कयूं वयूं। खैरपुर जिले के कुंभ में पुलिस एहलकार नौजवान के गोली हणी छड़ी। अल्ताफ सोलंकी जख्मी हालत में अस्पताल मुंतकिल। शहरन मौजूद पुलिस एहलकार सईद सोलंकी नौजवान अल्ताफ सोलंकी ते पिस्टल जो फायर करे फरार थी वियो। वाक़े बाद शहरी थाने ॿाहिरां गॾु थी विया। टंडोडियाम में घर में भंडरा ऐं चोरी के इल्ज़ाम हेठ खैरपुर वासी सना उल्लासो ढुड़ो सोगो। शहरन ऐं पुलिस एहलकारन जो मथस तशद्दुद। शहरी तौफ़ीक़ आराई इल्ज़ाम हयो आहे त सना उल्ला संदसि घर में घिड़ी सामान तोड़े छॾियो। पुलिस मामले की जांच शुरू करे छॾी। याम शोर में कुत्ते के हमले में अजल जो शिकार थियल मासूम न्याणी ईमान सहतो के वारसन जो एहतजाज। सिविल सोसाइटी पारां 1 किलोमीटर ताईं पैदल मार्च। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त इंतज़ामी नाअहली सबब रोज़ मासूम ॿारड़ा कुत्तनि जो खाज बणिजी रहिया आहिनि। इंतज़ामिया नोटिस वरितो। मांझंद तालके में गैस की सहूलत न होने खिलाफ वडा छछर में शहरन ऐं सियासी समाजी धुरिन जो लालटेन खड़ी एहतजाज। इंतजामिया खिलाफ नारेबाजी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जदीद दौर में भी मांझंद वासी गैस की सहूलत का महरूम आहिनि। गैस कंपनीज़ मकामी माण्हुनि खे रोज़गार भी नथियूं ॾियनि। पीसीबी चेयरमैन एहसान मानी जो चवणु आहे त भारत में 2 अक्टूबर ते आईसीसी जो इवेंट थी रहियो आहे। आईसीसी खां लिखत में तस्दीक घुरी आहे त रांदीगरनि, स्क्वाड, सहाफ़िन ऐं तमाशाइन खे वीज़ा मिलंदा। लॻे थो त एशिया कप 2023 ताईं मुलतवी करणो पवंदो। पाकिस्तान सुपर लीग के मैचेस में सट्टेबाज़ी कंदड़नि खिलाफ क्रैकडाउन। पुलिस बहरिया टाउन में 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। अल्ताफ, फरहान ऐं साबिर वटां 9 मोबाइल फ़ोन्स, 3 लैपटॉप, इंटरनेट डिवाइस ऐं मंशियात हथ अचण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि पीएसएल के मैचेस में सट्टेबाज़ी जो एतराफ़ कयो आहे। रूस से चिड़ियाघर में रखियल साइबेरियन टाइगर माण्हुनि जी दिलचस्पी जो मरकज़ बणिजी वियो। चीतो मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद अंदाज़नि में आवाज़ कढी माण्हुनि जी दिलि विंदराइण लॻो। चीते जे मुख़्तलिफ़ आवाज़नि वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल।